जय श्री झूलेलाल। शिव गोरक्ष असां आया आहियूं नाथी मणी में, जिते अॼु महाशिवरात्रि अवसर ते महायज्ञ पियो थिए। ही महायज्ञ पिछले 30 सालनि खां थींदो आहे। पहिरीं ॻाल्हि त पंहिंजे सिंधियुनि लाइ भॻवान शिव जो स्थान कुझु अलॻि ई आहे। हिकु त भॻवान शिव असांजे इष्ट देव भॻवान झूलेलाल जा बि आराध्य आहिनि, मथां देवनि जा देव आहिनि। असांजे सनातन में सभिनि खां वॾा देवता इहे ई आहिनि, भॻवान आहिनि मतिलबु असां लाइ। ऐं हिननि जा अंशा अवतार श्री गुरु गोरखनाथ जी बि असांजे इष्ट देव भॻवान झूलेलाल जा गुरु हुआ। ॾिसो, हिन अवसर ते हिते 21 सिंधी ॿारनि जा जनेऊ बि थियनि पिया। ही पंहिंजी सिंध जी पुरानी परंपरा आहे। पाण कहिड़े बि धार्मिक उत्सव ते कुछ शुभ कार्य जरूर करना है, जीअं जणिया पाण, या कई बार त असां परिवार जो थींदा आहिनि मिली जुली करे सम्मेलन भी अहिड़े अवसरनि ते कंदा आहिनि कि असां गॾु ख़र्च में असां कोई शुभ कार्य करे सघूं। ऐं कई त पैसे वारा माण्हू भी अहिड़े उत्सवनि जो इंतजार कंदा आहिनि कि भॻवान जे के वॾे उत्सव में असां ही कम करे सघूं, शुभ कार्य। त ॾिसो, इन अवसर ते एतिरो महायज्ञ बोले एतिरा माण्हू हिक साथ जुटिया आहिनि। श्री सोमनाथ धाम में ही सिंधी दरबार है जो सिंध का हलनी अचे नाथ संप्रदाय जी। ऐं हिनजो नालो नाथी मणी इन लाइ आहे, पाण सिंध में असांजा वॾड़ा माता जे मंदिर के मणी चईंदा हुआ। चईंदा हुआ मणी में था वञूं, मतिलबु माता जे मंदिर में था वञी। हिते अॼु बि असांजी कुलदेवी माता हिंगलाज जा दर्शन थींदा तव्हांखे अंदरि। अखंड धुनो बि जॻे पियो जिते असां शीश झुकाईंदा आहियूं। जय झूलेलाल। शिव गोरक्ष।